घोटकी मां ख़बर ईंदा हलो त घोटकी जे मौला रहम वाली में मशहूर बुजुर्ग हज़रत ख्वाजा सूफ़ी मोहम्मद हबीबुल्ला शाह नकीबी जी याद में सालियानी महफ़िल समा मुनक़िद कई वई, जंहिंमें ख़ासि महिमान हज़रत ख्वाजा सूफ़ी मोहम्मद मज़हरुल्लाह शाह नकीबी क़ादरी सरवर्दी हो। महफ़िल समा में मशहूर कवाल जावेद शहरियार कवाली गाए महफ़िल में मौजूद माण्हुनि खे जुमाए छॾियो। उन मौक़े ते महफ़िल समा खे ख़िताब कंदे सुजादा नशीन हज़रत ख्वाजा सूफ़ी मोहम्मद मज़हरुल्लाह शाह नकीबी क़ादरी सरवर्दी चयो आहे त सिंध सूबे जी धरती सूफ़ियुनि ऐं औलियाउनि जी धरती आहे। अल्लाह जे वलीन हमेशह अमुन प्यार ऐं भाईचारे जो दर्स ॾिनो आहे ऐं हिन सरज़मीन मां हमेशह भाईचारे जो पैगाम पहुचायो आहे। वक़्त जी अहम ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां मुल्क पाकिस्तान खे अमुन ऐं भाईचारे जो गेवारा बणायूं। हिन चयो त हज़रत ख्वाजा सूफ़ी मोहम्मद हबीबुल्ला शाह नकीबी जहिड़नि सूफ़ी बुज़ुर्गनि इस्लाम जे फ़रोग़ ऐं अमुन मोहब्बत जो दर्स ॾिनो आहे। असां सभिनी खे संदन तइलीमात ते अमल करणु घुरिजे। औलिया अल्लाह जे दामन सां वाबस्तगी छुटकारे जो ज़रियो आहे। इन मौक़े ते कलवड़ बिरादरी जे मौज़ूद शख़्सियत सलीमुल्लाह ख़ान कलवड़, चौधरी आसिफ अली आरई, रईस रफ़ीक अहमद चाचड़, मोहम्मद अनवर मलिक, फेरोज़ कलवड़, सूफ़ी अनवर अंजुम, सूफ़ी उमर दराज, राजा अफ़ज़ाल हैदर, सूफ़ी अनवर तबस्सुम, जावेद अहमद अब्बासी, मोहम्मद इमरान चौधरी इश्तियाक ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। आख़िर में मुल्क पाकिस्तान ऐं उम्मत मुस्लिमा जे लाइ ख़ुसूसी दुआ घुरी वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।